तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध धरती न्यूज़। रिपोर्ट करे रहियो आहे वसायो मोरो। नौकोट LBO सिम नाले में वधीक 100 फुट जो हिकु ॿियो घारो पइजी वियो। आबपाशी अमलदारनि में थरथलो। कुझु ॾींहं अॻु लॻल 400 फुट घारो अञा बंदि ई न थियो त वरी RD 286 वटां घारो पियो। घारे जो पाणी नौकोट ऐं तालके कलोई जे ॻोठनि तरफ़ वधणु लॻो। ॿोॾि मुतासिरनि जा सूर ॿीणा थी विया। घारे लॻण खां पोइ डिप्टी कमिश्नर थरपारकर मोहम्मद नवाज़ सोहो, MPA अरबाब लुत्फ़ुल्ला ऐं प्रोजेक्ट डायरेक्टर LBOD ज़हीर मेमण सां गॾु नौकोट जे वेझो सिम नाले खे लॻल घारे वारे हंधि पहुची वियो। घारो बंदि करण लाइ लाॻापियल खातनि जे सरबराहनि खे फौरी उपा वठण जी हिदायत। LBOD खे RD 286 वटि लॻल घारो बंदि करण लाइ लाॻापियल खातनि LBOD ऐं रेवन्यू जो अमलो पहुची वियो। घारो बंदि करण वारो कमु जारी। उन मौक़े ते मेंबर सूबाई असेंबली अरबाब लुत्फ़ुल्ला चयो त LBOD सिम नालो वापडा जो नाकाम प्रोजेक्ट आहे जंहिंमें पाणी खणण जी गुंजाइश 4000 क्यूसिक आहे, जॾहिं त हिन वक़्तु सिम नाले में पाणी 10000 क्यूसिक हली रहियो आहे, जेको घारनि जो सबबु बणिजे पियो। चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी जे हिदायतनि ते जल्द LBOD जे रीमॉडलिंग ते कमु शुरू कयो वेंदो त जीअं मुस्तक़बिल में नुक़साननि खां बची सघिजे। डिप्टी कमिश्नर थरपारकर उन मौक़े ते चयो त ज़िले इंतिज़ामिया बिल्कुलु तहरीक में आहे त माण्हुनि खे मुश्किलातुनि मां कढी सघिजे ऐं उन्हनि जी ॿीहर बहाली अमल में आणे सघिजे। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर थरपारकर, राजेश कुमार, मुख़्तियार मिठी, गुलाम मुस्तफ़ा खोसो ऐं ॿिया लाॻापियल ऑफिसर पिणु मौजूदु हुआ। सिंध धरती न्यूज़ जुडो।